इस्लामाबाद हाई कोर्ट नेब केस में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी की ज़मानत मंज़ूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। फवाद चौधरी जो वकील कैसर इमाम अदालत में पेश थियो। वकील कैसर इमाम दलील ॾींदे चयो त 18 डिसेंबर 2023 ते गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। फवाद चौधरी मथां 5 इल्ज़ाम लगाया विया। फवाद चौधरी ते इल्ज़ाम लगाया वियो त हिन सियासी असर रसूख़ खे प्रोजेक्ट में इस्तेमाल कयो। प्रोसिक्यूटर राफ़े मक़सूद अदालत के ॿुधायो त असां वटि शाहिद आहिनि जेके चवनि था त फवाद चौधरी 50 लख रुपया रिश्वत वरिती, जंहिं ते चीफ जस्टिस आमिर फारूक पुछाणो कयो त 50 लख रुपया करप्शन नेब जे इख़्तियारनि जे दायरे में कीअं थो अचे। नेब प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख़्तियार कयो त केस अञा जांच हेठि आहे, वधीक तफ़सील हासिल करे रहिया आहियूं। एक्निक समेत समूरनि लाॻापियल इदारनि खे लिखी रहिया आहियूं, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त नेब शाहिदनि खे बाद में लिखंदी, अॻु में माण्हू खे गिरफ़्तार कयो आहे। दलीलन बाद इस्लामाबाद हाई कोर्ट फवाद चौधरी की ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे खेसि फौरी तौर आज़ाद करण जो हुकुम ॾिनो।